अहिड़ा आहिनि जेके अॼु ताईं बि नथा विसरनि। हालांकि कुझु फ़नकार त हिन फ़ानी दुनिया मां हलिया विया, लेकिन ड्रामा इंडस्ट्री ऐं जेको आहे सो मौसीक़ी जी दुनिया में के अहिड़ा माण्हू बची वेंदा आहिनि जंहिं इंडस्ट्रीअ खे ज़वाल वठी वेंदो आहे, लेकिन उन्हनि माण्हुनि जे अचण जे करे पोइ उहा इंडस्ट्री वरी जेको आहे सो उरूजनि ते पुॼंदी आहे। दोस्तो, जलाल चांडियो 1987 में जॾहिं क़दम रखियो सिंध में, त उन टाइम में सिंध में पंजाबी फ़नकारनि जो तमामु घणो उरूज हूंदो हुयो सिंध में। ऐं सिंध में मेला मलाखड़ा ऐं शादियूं जेके थींदियूं हुयूं त माण्हू पंजाबी फ़नकारनि खे घुराए करे पंहिंजियुनि शादियुनि में ऐं मौसीक़ी जी दुनिया में पंजाबी फिल्म जेको आहे सो ड्रामा फिल्मूं ऐं फ़नकार तमामु घणा सिंध में ॾिठा वेंदा हुया। त जॾहिं जलाल चांडी सिंध में क़दम रखियो, मौसीक़ी जी तरफ़ क़दम रखियो, त जलाल चांडी पाण सां हिकिड़ो अहद कयो त सिंधी जेको आहे सो ड्रामनि खे सिंध में प्रमोट कंदासीं ऐं सिंधी कलामनि खे जेको आहे सो सिंध में प्रमोट कंदासीं। जेको पंजाबी असांजे सिंध ते कब्ज़ो कयो वेठा आहिनि, जेके गुलूकारी जी दुनिया में ऐं ड्रामा इंडस्ट्रीअ में, इन्हनि खे कढी ॿाहिरि उछराइणो आहे। ऐं असां पंहिंजी सिंधी जेको आहे सो जेके असांजा अवाम आहे, सिंधी अवाम आहे, उन खे असां पंहिंजियूं सिंधियूं ड्रामा ऐं सिंधी कलाम ॿुधाईंदासीं। त जलाल चांडे जॾहिं अहद कयो त जलाल चांडे उन अहद खे पूरो करे ॾसियो। ऐं जलाल चांडे जो हिकु बहितरीनु दोस्त हुयो असद ख़ान कुरैशी, जेको सिंधी ड्रामा इंडस्ट्रीअ में हिकु वॾो नालो आहे। जे अगरि जेको आहे ड्रामा इंडस्ट्रीअ मां असद कुरैशीअ जो नालो कढियो वञे त उहा ड्रामा इंडस्ट्री बेमाने थी वञे ऐं उन जो को वजूद नथो रहे जॾहिं असद कुरैशीअ खे कढियो थो वञे। त दोस्तो, ड्रामा इंडस्ट्री बि अहिड़े तरीक़े सां ज़वाल में हुई त जॾहिं असद कुरैशी जॾहिं ड्रामा इंडस्ट्रीअ में क़दम रखियो त असद कुरैशीअ नओं जान विझी छॾियो ड्रामा इंडस्ट्रीअ में ऐं सिंधी फिल्म इंडस्ट्रीअ में। ऐं पंजाबी फ़नकार ऐं जेको आहे सो पंजाबी ड्रामा सिंध मां कढी करे पंहिंजनि ड्रामनि खे तमामु घणो असद कुरैशीअ प्रमोट कयो। ऐं असद कुरैशीअ सां जलाल चांडियो जॾहिं मिलियो त जलाल चांडे असद कुरैशीअ खे इहा ई नसीहत कई त पुट, सिंध में ड्रामा जेको आहे सो ऐं जेको आहे सो फिल्म में सिंधी पंहिंजनि जेको आहे सो प्रमोट कयो पाण खे, ऐं पंजाबी जेको आहे सो ड्रामनि ऐं फिल्मनि खे हितां कढी ॿाहिरि कयो। असद कुरैशीअ बि अहद कयो जलाल चांडे सां, छाजे करे जो जलाल चांडियो बि सिंध जो हिकु पाए जो फ़नकार हुयो ऐं असद कुरैशीअ बि ड्रामा इंडस्ट्रीअ में वॾो नालो थी ॾसियो, जंहिंजो अॼु ताईं बि तमामु घणो जेको आहे सो मक़बूल आहे असद कुरैशी। ऐं असद कुरैशी कुझु टाइम ड्रामा इंडस्ट्रीअ खां ॿाहिरि निकिरी वियो हो, लेकिन हिन वक़्तु वरी जेको आहे सो ड्रामा इंडस्ट्रीअ में एंड थी वियो आहे असद कुरैशी। ऐं खोड़ सारा ड्रामा हिन वक़्तु नवां हलनि पिया PTV ते ऐं KTN ते, उन्हनि में असद कुरैशीअ जा ड्रामा बि हिन वक़्तु अचनि था। दोस्तो, असद कुरैशी 1985 में पंहिंजो पहिरों फिल्म रिलीज़ कयो हुयो, जंहिंमें असद कुरैशीअ खे तमामु घणी मक़बूलियत मिली हुई। ऐं असद कुरैशीअ जे कुझु फिल्मनि में जलाल चांडे बि पंहिंजा कलाम लिखी ॾिना हुया, जेके जलाल चांडे जा कलाम असद कुरैशीअ जे फिल्म में हलिया हुया। असद कुरैशी बि हिकु मक़बूल फ़नकार जेको आहे सो अदाकार हुयो ऐं जलाल चांडियो बि हिकु वॾो फ़नकार हुयो। जे अगरि ॿिन्हिनि जा हिकिड़े आहे मौसीक़ी ऐं ॿिए जी अदाकारी पाण में जॾहिं गॾु थी त उन्हनि फिल्मनि खे तमामु घणो सिंध में माण्हुनि ॾिठो ऐं तमामु घणी मक़बूलियत जा हामिल थिया उहे फिल्म। दोस्तो, सिंध जा अहिड़ा वॾा गुलूकार ऐं फ़नकार जिन्हनि जे बारे में असां पंहिंजे चैनल ते वीडियोज़ आणींदा रहंदा आहियूं। वीडियो किथां सुठो लॻे लाइक ऐं शेयर